नाज़रीन कोटड़ी में खबर ॾींदा आहियूं। कोटड़ी साइड के इलाइक़े बिहार कॉलोनी में मंशियात मुखालिफ़ तहरीक पारां कोटड़ी सिटी ऐं साइड समेत जामशोरे ज़िले में मंशियात के विक्रे खिलाफ़ डायलॉग मुनक़द किया वियो, जंहिंमें मंशियात मुखालिफ़ तहरीक के अॻवाननि इमदाद पंवर, यूसुफ सारंग, सिंध सरतियूं ऑर्गेनाइज़ेशन के जनरल सेक्रेटरी मैडम ज़ीनत सिंधी, लम्स के असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर खुदाबख्श खोसो, फनकार नज़ीर यूसुफ चांडियो, रज़ा गोरड़, एजाज सुमरो ऐं ॿियनि अमल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त प्रोग्राम हुयो जंहिंमें मुतालबो कयो वियो डिस्ट्रिक्ट जामशोरे अंदर मंशियात जेका तालीमी इदारा तमाम मुतासिर करे रहियो आहे। असांजो शागिर्द तबको खां मुतासिर थी रहियो आहे, असांजो पूरे तबको खां मुतासिर थी रहियो आहे, असांजो अवाम मुतासिर थी रहियो आहे। असांजो आला इदारनि खां SSP जामशोरो, एंटी नार्कोटिक्स ऐं हितां जी चूंडियल नुमाइंदनि ख़ुदा हिन बीमारी जेका वबा तौर ते फैलाई वई आहे हथ वटि हितां जे इलाइक़नि सां हितां जे शागिर्द सां नस्ल दुश्मनी थी रही आहे, उनखे नोटिस वठी बंदि कयो वञे ऐं मंशियात फरोशन खे गिरफ़्तार करे उनखे सज़ा ॾिनी वञे। प्रोग्राम जे हवाले सां मुझे डर लगे कि मंशियात फरोशन के ठोशा मुंह वारा बिल्कुल मुंह वारा उनखे केले रसो विझी रोटन ते कील जे ऐं जेके नशो आहे नी मंशियात आहिनि उनजा वात पटे उन्हनि में हिकु विझे ख़बर पए त नशो मंशियात छा आहे ऐं छा थींदी आहे, जीअं त उहे आई था सोचनि बि न त कंहिंखे नए नौजवान नस्ल खे तबाह करण जो उहे सोचनि बि न। असांजो मुतालबो जो मक़सद बि इहो आहे त उन्हनि खे कानून जे कटरे में आंदो वञे ऐं उन्हनि खे कड़े खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। अॼु हीउ जेको असांजो डायलॉग प्रोग्राम थियो मंशियात मुखालिफ़ तहरीक तरफ़ां, इन में इहो डिक्लेयर थियो त रियासती इदारा सहाफ़ी कुझु सहाफ़ी तमामु मुतबर आहिनि काफ़ी सारा ऐं कुझु वॾेरा पुलिस मिली करे मंशियात जो कारो धंधो करे पई ऐं इन कारे धंधे खे इन्हनि जा मज़बूत हथ आहिनि इन करे बंदि कोन थो थिए। असां इन्हनि खे वान था कयूं त ख़ुदा नौजवान खे तबाह न कयो ऐं मंशियात जो कारो धंधो बंदि करे वञे घुरिजे। प्रोग्राम में जेके ॻाल्हियूं थिए थियूं जेके नारा एक्सपोर्ट किया विया आहिनि, फौरी तौर ते